हिन खे IT इंडस्ट्रीअ में 27 सालनि जो आज़मूदो आहे। 2003 में जॾहिं हू मल्टीनेशनल कंपनीअ जे लाइ फॉरेन वियो त हिन खे अहसासु थियो कि सिंधी जातीअ खे हिन टेक्नोलॉजीअ जी वधीक ज़रूरत आहे। गुज़िरियल 20 सालनि में हिन केतिरा ई वेबसाइट्स ऐं मोबाइल एप्लीकेशन्स ठाहियूं आहिनि जेके अॼु लखें सिंधी दुनिया भर में इस्तेमालु करे रहिया आहिनि। दीपक केसवाणी, सिंधी टेक विज़, फाउंडर ऑफ रेडियो सिंधी, सिंधियत.com, सिंधी विकी, सिंधी कलाकार.com, सिंधी कैलेंडर ऐप ऐं घणो ई कुझु। हिननि केतिरनि ई सिंधी शख़्सियतुनि ऐं केतिरनि ई संस्थाउनि खे टेक्नोलॉजीअ जे ज़रिए अॻियां वधण में मदद कई आहे। दीपक केसवाणी। दीपक केसवाणी। तो दोस्तों अहिड़े शख़्स जो असां सम्मान कयूं था, ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयूं दीपक केसवाणी जो। ऐं मां चाहींदुसि कि रोशनी जी ऐं कमल जी मंच ते हलिया अचनि ऐं ही अवॉर्ड उन्हनि खे ॾियनि। असांजो ही सिंधी टेक गुरु मां चवंदुसि त ज़ोरदार ताड़ियूं दीपक लाइ, दीपक केसवाणी लाइ, जीअं तव्हां ॾिठो कि घणनि ई शख़्सियतुनि ऐं संस्थाउनि खे घणो ई मदद कयो अथऊं जीअं उहो टेक्नोलॉजी ज़रिए उहे माण्हुनि सां जुड़ी सघनि। त दोस्तों दीपक केसवाणी, ज़ोरदार ताड़ियूं बंदि थी वियूं आहिनि भाई। रोशनी जी ऐं कमल जी, तव्हां इन्हनि जो स्वागत कयो ऐं इहो ट्रॉफी ॾेई करे असां उन्हनि खे सम्मानित कंदासीं। सिंधु रत्न अवॉर्ड्स, दीपक केसवाणी, सिंधी टेक विज़। ताड़ियूं हलंदियूं रहनि। कल्ह तव्हां ॾिठो हुयो असां केतिरनि ई इन्फ्लुएंसर्स खे असां हिते सम्मानित कयो। अॼु बि असां अहिड़नि ई शख़्सियतुनि खे तव्हांजे साम्हूं प्रेज़ेंट कंदासीं। दीपक, तव्हां कुझु चवणु चाहींदा? मां डॉक्टर रोशनी तोलानी जी, डॉक्टर कमल तोलानी जी जो जाम शुक्रगुज़ार आहियां कि मूंखे उन्हनि चूंडियो हिन अवॉर्ड जे लाइ। थैंक यू सो मच। ऐं मां तव्हां सभिनी खां पुछणु चाहींदुमि, तव्हां जे मोबाइल में रेडियो सिंधी ऐं सिंधी टिपणो ऐप आहे छा? जंहिं वटि आहे हथ मथे कनि। त बसि हिकु लाइन चवणु चाहींदुमि कि असीं सिंध छॾी ऐं सिंध छॾी जॾहिं हिते आयासीं त जीअं असां ज़मीन खे छॾे ॾिनो, ज़मीन सां गॾु असांजी ॿोली, संगीत ऐं असांजो कल्चर या असांजो संस्कृति सभु असां खां धीरे धीरे छॾाइजंदो थो वञे। त उन ई कोशिश में इहे चङियूं ई ऐप्स आहिनि, वेबसाइट्स आहिनि। घटि में घटि तव्हां रेडियो सिंधी नाले जी ऐप प्ले स्टोर में ॻोल्हे सघंदा आहियो, उहा इंस्टॉल करे सघंदा आहियो। ऐं सिंधी टिपणो करे ऐप आहे, उहो इंस्टॉल करे सघंदा आहियो। इन सां वरी तव्हां सिंधी ॿोली ऐं सिंधी संस्कृति सां जुड़ी वेंदव। उन में तव्हांखे सिंधी संत, सिंधी ॾिण, सभिनी सां उन बारे में तव्हांखे ॼाण मिली। थैंक यू सो मच मूंखे अपॉर्चुनिटी ॾियण लाइ। थैंक यू। जय झूलेलाल। हिन जहिड़ो हिकिड़ो इंसानु 100 सालनि में हिकु पैदा थींदो आहे ऐं उहो असांजी सिंधी क़ौम खे मिलियो आहे। महिरबानी।